अल्लाह जे मस्तूर के बचड़ा दिना हिन खास करे नौजवान हिन। दुआ तो घुरा जनाब उम्मे फरवा जे बचड़न जे सदके खालिक हर मोमिना जे बच्चे के खालिक घोट बनाए। अली ज़हरा जे सदके हर माँ जी तमन्ना के मौला पूरो फरमाए। रुमन वारा एक रात जनाब उम्मे फरवा जन ख्वाब डिठो पाक मौला इमाम हुसैन वट सुबह जे टाइम भाजई जी आई। मौला फरमाइन था भाजई अम्मा की आया है? फरमाइन थी बादशाह रात ख्वाब डिठो थम जय उम्मे फरवा के सुम्हण न ॾिनो। भाॼी छा ॾिठव? फरमाइनि तूं ॾिसां पई जन्नत वई आहियां, उते हिकु बाग़ आहे, उन बाग़ में हिकु वण आहे गुलनि जो, उन वण में हिकु गुल आहे। मौला मां हथ वधाया त इहो गुल खणा, हथ वधायमि त गुल ज़मीन ते किरी पियो। मौला दिल चाहियो त इहो गुल ज़मीन तो खणा, हथ वधायमि त उन गुल जूं पतियूं पतियूं खिंडड़ी वयूं। मौला फरमाइनि था भाॼई तुंहिंजी क़िस्मत, लफ़्ज़ इहो मुंहिंजो आहे, तुंहिंजी क़िस्मत कीअं थी? अल्लाह हिकिड़ो अहिड़ो बच्चो ॾींदई जेको गुल खां बि नाज़ुक हूंदो, सुहिणो गुल खां वधीक हूंदो। उन जी लाश ते घोड़ा भॼंदा जो उन जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। मां तव्हां खां थो पुछां, मूंखे ॿुधायो उन माउ खे उन घड़ीअ जो इंतज़ार न हूंदो त अल्लाह ख़ैर करे मता उहा घड़ी अची वञे, मुंहिंजे साम्हूं इन जा गुल खिंडड़ंदा रहनि। या एक रिवायत। बी रिवायत इमाम हसन मुजतबा जे सोहणे पुट खे अल्लाह हुस्न एतिरो ॾिनो हो जो जेॾी महिल माउ खां मोकिलाए ऐं ॿाहिरि पियो अचे त दुश्मन जी फ़ौज जा अफ़राद कासिम के ॾिसी हुस्न कासिम के ॾिसी चवनि था अल्लाह हे त को 14 जो चंड। मां तव्हां खां थो पुछां, जेको ग़ैरनि लाइ 14 जो चंड हूंदो, कोडजी वारो माउ लाइ छा हूंदो? सभु हज़रत कासिम के रुमण आया आहियो। मां अॻी टी राति बि ऐलान करे चयो हो त कुझु अहिड़ा मवाक़े आहिनि जिते हुसैन जी माउ मजलिस में अची शरीक थींदी आहे। मूंखे ख़बर नाहे मस्तूरात जे कहिड़े पासे ॾांहुं ज़ैनब जी माउ वेठी हुजे। जॾहिं तूं मजलिस ॿुधंदो आहे ऐं मजलिस पढ़ाईंदो आहे त उलमा था चवनि जनाबे ज़ैनब कुबरा जन सिधो ईंदियूं हिन सकीना जी क़बर ते, रोई चवंदियूं हिन सकीना उथ त हलूं, कोडजी में ज़हरा जे बचड़े जो मोमिनन फर्श ग़म बिछायो आहे। धीअ जे हले त मां वठण आई आहियां, रोई चवंदी आहे अम्मा हलण ते दिलि चए थी जे हलां त कोई चमाट त न हणंदो। आवाज़ ईंदो आहे सकीना ऐं हुसैन जा आज़ादार आहिनि, हे तुंहिंजे शबीर खे रोअण वारा आहिनि। जेॾी महिल मजलिस में ईंदी आहे ऐं तूं दाह करे चवंदो आहे हाय हुसैन, रोई ज़ैनब के चवंदी आहे अम्मा जे हे करबला हुजनि हा त मुंहिंजूं वालियूं न लहनि। दुआ भी अज रात जेका घुरनी तव घुरी वठो, सुभाणे क़यामत जो ॾींहुं हा रुगो हुसैन याद हो। बस आज़ादा रहो, मातमदा रहो, मदीनो छॾनि पिया। जनाब उम्मे फरवा जन फरमायो मौला जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां कासिम के वठी हलां। मौला जन फरमाइनि त भाॼई कासिम को सिवा त मुंहिंजी करबला मुकम्मल ई कान्हे। साइण वठी आई है जेके रुओ था न शल दुनिया जे गम में न रो।
मुझे मौला जन वठी आया करबला में। अल्लाह न भुलाए, अल्लाह न भुलाए। कुछ घड़ियों पहिरियां हुसैन खयाम जो मुआइनो पियो करे, ॾिठई त पर्दादार हिन बच्चन के तरबियत पिया था ॾियनि त सुभाणे कीअं कुसंदो। शायद अगली मजलिस में चए त हीउ जेको नोहो हलंदो आहे न क़ुरान जो कसम मुंहिंजो अंदर खाजी वेंदो आहे। करबला दियां मावा मां के पुट साम्हूं अचे तकलीफ़ थिएसि सभु कुझु लुटाईंदी चवंदी बचे बचे। करबला जी मायरूं खणी थियूं चवनि बचे न कुसे। जनाब उम्मे फरवा का पहिरियां हुसैन दीद कई जनाब अली असगर जी माउ ते हेठि कंधु करे पई थी चवे सुभाणे बच्चा मोकिलींदियूं मस्तूरात कुर्बानी लाइ। है मूंखे जेको बच्चो पंध जहिड़ो आहे उहा आहे न्याणी पुट आहे बांबड़ा बि ॾेई नथो सघे। मां ज़हरा जे अॻियां कीअं सुरखुरू थियां। हुसैन अंदर अची चए थो ओ रबाब न घबराए मां वाइदो थो कयां करबला में असगर तुंहिंजो ज़ीनत बणबो। करबला जी शाम जे फतह जी ज़मानत सकीना जे हवाले आहे। मौलाना रियाज़ हुसैन साहिब जन हज़रत सकीना जो मसाए पढ़ियो आहे। मूंखे तव्हांजे रूवण ते हिकिड़ी रिवायत यादि थी अचे सकीना जी। सकीना फतह शाम जी अलामत आहे, लेकिन सुती पई हुई दरिया जे भरिसां हुई क़बर सकीना जी। आयतुल्लाह आमिली जे नाले सां हिकु आलिम दीन आहे सैयद आहे। उन्हनि खे कंहिं अची ॿुधायो साईं हिकिड़ी महिरबानी कयो दरिया में ॿोॾि जो ख़तरो आहे ऐं हुसैन जे धी जी क़बर आहे भरिसां, महिरबानी कयो इन क़बर खे खोटराए इन नियाणीअ जी लाश ॿिए पासे ॾे मुंतक़िल कयो। चए थो उलमाअनि खे घुराए सलाह कयमि सभिनी चयो इहा सही ॻाल्हि आहे। चए पर ॻाल्हि हीअं तूं आहे सैयद ज़ादो नियाणियुनि खे घुराए जेॾी महिल इहे नियाणियूं लाश कढनि त उन्हनि जे हथनि जे हथियूं हथु हेठों हथु ॾेई ऐं तूं लाश मुंतक़िल कर। चए थो मां लाश जे लाइ क़बर में लथुमि ॿ सोराख़ ॾिठमि क़बर में। हिकिड़े पासे ॾों मुंहुं पियो नज़र अचे ॿिए पासे ॾों कमीस नज़र पई अचे। अल्लाह करे ॿुधे तूं सैयद हसन आमिली चए थो मां इहा गुरबत जो ॾिठी हकल कयमि हाय सकीना बेहोश थी किरियुमि जियां किरियुमि। उलमान जागाए चयो छा ॾिठई? चई मां किताबनि में पढ़ियो हो त यज़ीद सकीना खे गुस्ल ऐं कफन ॾियारियो हो। अॼु ख़बर पई आहे सकीना उन सड़ियल चोले में दफ़न आहे। अज रात आज़ादारी न कंदासीं कॾहिं कंदासीं वरी ईंदड़ साल जेकी जेरा। मां त चवंदमि बाज़ार मां निकिरो न सभु रोंदा वञो कोई पुछे छा थियो? चई इहो न चओ त छा थियो चओ त छा बचो। अज ज़हरा जे धीअनि जो घर तबाह बर्बाद या वेढ़ो वैरान पियो थो थिए। कंहिं खे रुअऊं कोई हिकिड़ो आहे जंहिंखे रुअऊं। अल्लाह आज़ादारी क़बूल करे। वरी वरी तो चवां मूंखे ख़बर न आहे कंहिंजे भरिसां ज़माने जो इमाम रत जा ॻोढ़ा वेठो रोंदो हुजे। अचो परचायूं ज़माने जे इमाम खे मौला तुंहिंजे हुसैन जो अरमान आहे, मौला तव्हांजे क़ासिम जो अरमान आहे, मौला तव्हांजे अकबर जो अरमान आहे। सुबह जो टाइम थियो हज़रत क़ासिम जन आया। अम्मा सॾियो साईं फरमाए थी बचड़ा अकबर खां पहिरियों तुंहिंजी लाश अचे। अम्मा मां कई मरतबा वियो आहियां चाचा इजाज़त नथो ॾे। कोट जी वारो मां रिवायत में जेके लफ़्ज़ पढ़िया आहिनि उहे एॾा ॾुखिया आहिनि जेकॾहिं बर्दाश्त करे सघो त मां चवां थो क़ासिम शौक़ शहादत में
कई मर्तबा करे हसन मौला जे बचड़े हुसैन जा हथ चुमिया इन करे पेरन के चुमी पे बैठो दी हर हर पे चवे चाचा मुखे मोकल दे अम्मा जी मर्जी ई आहे अकबर को पहरियों मां दुनिया में वन्या जरी मल अकबर जी लाश खजी आई जनाब उम्मे फरवा भरसा भी चती कासिम तू अन्या जिंदा पुत्र अम्मा मुखे चाचा मोकल न छोड़ी साईं फरमाए थी मां जेतरी इज्जत ॾींदो आहे मूंखे हुसैन अॼु पुट गॾिजी हल त मां थी मेड़ करे हलां तोखे मोकल वठी थी ॾियां हे जवान जेके वेठा आहियो इन्हनि जे रुअण लाइ जुमिलो थो चवां हुसैन जी नज़र पई भाॼईअ ते करबला जो नवाब उथी बीठो जियां उथी बीठो भाॼई जे भरसां अची चए थो भाॼई मूंखे घुरायो आहे रोई चवे थी मौला सवाली हली ईंदा आहिनि फरमाइन था केड़ो सवाल रोई चवे थी मुझे कासिम यतीम के मरण जी मोकल दे रोमन वारा भाकुर पाए कासिम के चए थो जे कने भाॼई वे मेर वठी आयो आ वञ हवाले रब जे मुझा बचड़ा वञ परदादारन को मोकल आया 13 सालन जो यतीम नंढड़ा नंढड़ा हथ मथे करे चे तो परदादारो मां यतीम जो आखिरी सलाम तवा बुद्धि चुप कई भेनर प्यारियूं हूंदियूं आहिनि मां खां पहिरियों कासिम जूं भेनर भाकुर पाए चवन थियूं भाउ जे तूं मरण थो वञे भेनरुनि खे कंहिंजे हवाले कासिम सभिनी खां मोकिलाईंदे जेॾी महिल मां वटि आयो ॾिठई मुसल्ले ते वेठी आहे मदीने ॾे मुंहुं करे चए थी हसन मौला दुआ थी घुरा कासिम के हौसलो दे जो मुझे खीर के न लजाए जी जी मौला जवानी बख्शे मौला जवानी बख्शे जवान रो मरहूम साबिर हुसैन शाह बेहल वारो चवंदो हो जवानन के रुअण घटि ईंदो हो जवानन के रुअण घटि ईंदो आहे पर जे जवान रोई पवे त पोइ बाज़ारनि में बि रत रुअंदो आहे चल अली जो धीअर राज़ी चल हुसैन जी मां राज़ी बाकी हिक रात सुभाणी रात शाम गरीबा को पो सुमी पवंदासीं तव्हां निंड कंदो अली जी धी पई पहरा ॾींदी चवंदी अल हाफ़िज़ वल हफ़ीज़ अब्बास भेण पहरा बतूल जी औलाद राज़ी ही मौजज़ो ना है हुसैन जो बाहू ने बधो इन टाइम कोई पंहिंजे के बिना रोंदो ये जागण जो टाइम ही कोने को वाह हुसैन तुझी करीमी रोमण वारो हुसैन जो बचड़ो आयो हेॾे मारे ॾिस हीअं जो हुसैन को मोकिलाइण जे लाइ भाकुर पातई उलमा खां तस्दीक कराए जो जेॾी महिल जो चाचो ऐं भाटियो मिली हीअं जुदा थिया गुरबत हुसैन हेॾे किरियो कासिम हेॾे किरियो कोई किरे उनखे पाणी पियारींदा हुयो करबला में पाणी आहे कोन भेनर चौधारी फिरी आयूं अची अखियुनि जा ॻोढ़ा ॻारियनि हुसैन अख खोले चे तो ज़ैनब कीअं न किरा मुंहिंजो सभु कुझु थो वञे कासिम आयो जंग कयई थोड़ो हौसले से मौला जे वास्ते
ये थोड़ो हौसले से जंग कयई 35 तीर बदन में लगल अल्लाह करे ता बुद्धो 35 तीर बदन में लगल 35 तीर बदन में लगल तीर लगे तीर के चवे खैर आ सकीना ने खैर हो जे बियो तीर लगो से रोई चवे तो मुझो असगर बची पवे रोमना वारा हिकड़ो कमीनो लिखो वेठो वा जय अकबर वांगुर पोया नेज़ो हयो हेडा अग्या निकरी आयो बे कमीने पासे में गुर्ज हयो वा अन्या अगते हलियो एक कमीने हिते तलवार हई सर इए खुलियो जिया कुरान खुलंदो मां तोखों तो पुछा होरिया पियो तो चवे हलिया चाचा यतीम जो सलाम हिकड़ो मिनट बुद्धि पो बेशकरो घोड़े ता कोई किरे टाइम घणो लगंदो तस घड़ी भी वडी आ कुरान मुझे मथे ते रखो कासिम जिया लथो मिनट चा काफी टाइम कासिम जमीन ते कोने माखो पचो आहे काथे रिकाब में पैर फाथला जाडे घोड़ो थो वने ओडे कासिम हलंदो थो वने होरिया चे तो चाचा यतीम जो आखिरी हुसैन जल्दी आयो देखे लाश जा टुकड़ा चादर बिछाए टुकड़ा जमा कयई वेरा पुट टुकड़ा जमा करे गंढड़ी खयई गंढड़ी हिय खयई नकबला हिते खयई खणी अची अग्यां रखी चे तो कासिम जी मां किथे आ सदको दी पवा कासिम जी मां जो नालो आयो फरमाइन थियो मौला पोया मुसल्लो बिछायूं वेठिया जिया जो वञन ॾिसन सर सजदे में तस रोई पई थी चे मुझा अल्लाह मुझी कुर्बानी कबूल पवे हुसैन फरमाए तो भाॼईअ खे चओ कासिम आयो थई रोई चे थी छा जहिड़ो आयो वा चमन था आही गंठड़ी में कासिम चवे थी मुझो त 13 सालन जो गंठड़ी खोलियई हेडे मारे ॾिसो गंठड़ी खोलियई हुसैन के थी चए मौला जीअं रात चयो हई उहे करे ॾेखारियई मौला फरमाइन था छा चयो हई रोई ते थी चवे पियो अम्मा मुझी लाश सुञाणे न सघंदी मां पई थी गोश्त जा टुकड़ा गोलिया उहे हथ गोलिया जिन खे मेहंदी लाया उहा मोती गोलिया जंहिंखे मोर